नुसरत फ़िरोज़ मां रिपोर्ट कर रहियो आहे ज़ाहिद हुसैन खोखर। नुसरत फ़िरोज़ में हिंदू बिरादरी पारां भारतीय वज़ीर राजनाथ जी पाकिस्तान मुख़ालिफ़ बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे शाही बाज़ार खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। ज़िले भर जे हिंदू बिरादरीअ जे सवे फ़र्दनि हथनि में बैनरनि सां रैली कढी। शिरकत कंदड़नि पारां पाक फ़ौज ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद, मोदी सरकार ऐं राजनाथ मुर्दाबाद जा नारा लगाया विया। उन मौक़े ते हिंदू पंचायत नुसरत फ़िरोज़ जे सरपरस्ती आला मुखी रामदास, डॉक्टर हरीश कुमार, गरम मुखदास, राजकुमार, भगवान दास, सोनू गुलचंद, किशन राजा ऐं काउंसलर जासा राम ख़िताब कंदे चयो त असां सिंध पाकिस्तान ऐं पाक फ़ौज सां मुहबत करियूं था। राजनाथ ऐं मोदी जेकॾहिं पाकिस्तान ॾांहुं अखि खणी ॾिसंदा त असां उन्हनि जूं अखियूं कढी छॾींदासीं। शिरकत कंदड़नि चयो त राजनाथ जो बयान खे रद्द करियूं था ऐं मुतालबो कयूं त भारतीय क़यादत पंहिंजी हद में रही। हिंदू बिरादरी जो चवणु हो त असां इन पाक धरती जा वफ़ादार शहरी आहियूं ऐं पाकिस्तान लाइ जान बि क़ुर्बान करे सघूं था।